लतीफ़ साईं पंध ई पंध सॼी दुनिया पियो हले, वाह वाह पिया कयूं, पाण तां निकिरी कश्मीर कंध कोठी कोन था वञूं। कराची में घणा वेठा आहियो जेके गुज़िरियल 2-3 सालनि में को विया आहियो नगर पार करे या कश्मीर या कंध कोट या कंबर शहदाद कोट या केॾा नए देर केरु विया आहियो? वेठा उते ई आहियूं। डूंगर न डोरे पाण सभिनी लाइ, तव्हां लाइ कोन थो चवां त भला माण्हू हुयो पंहिंजे लाइ। डूंगर न डोरे सिकण जूं सधूं करे, घर वेठे घोरे मथां पिरीअ जिंदड़ो। वेठी घर है पिरीअ त जान कुर्बान है। तंहिंजे करे लतीफ़ साईं उन्हनि पाण त न पाण त भलायूं, पर जेके अहिड़ा माण्हू आहिनि जेके ख़बरूं ठलियूं सॼो ॾींहुं सोशल मीडिया वटि हणाणा, उन्हनि खे लतीफ़ साईं चए थो वञो पंहिंजी संसद ॾिसो, पूरो पाकिस्तान ॾिसो, सॼो पाकिस्तान पंहिंजो आहे, सॼो साउथ एशिया पंहिंजो आहे, सॼी दुनिया पंहिंजी आहे। रमी वयूं रोम ते ऐं काबुल के कंधार, सो रोम ऐं इस्तंबुल ऐं काबुल ऐं कंधार ऐं दिल्ली ऐं दक्कन ऐं गुड़नार जूं ॻाल्हियूं पियूं थियूं उन ज़माने में। हिन ज़माने में कराची खां निकिरी बंबोर कोन था वञूं ऐं ख़बरूं पंहिंजूं वॾियूं आहिनि, हवाला पंहिंजा वॾा आहिनि। तंहिंजे करे हवालनि खां निकिरूं ऐं जेके परॾे में दोस्त रहनि था उहे अचनि था सिंध में, उहे सिंध में अचनि, कराची हैदराबाद ज़रूरु दावतुनि खे टाइम ॾियनि। ईंदा आहिनि न डायस्पोरा जा ओवरसीज़ सिंधीज़ ईंदा आहिनि, पाकिस्तानीज़ ईंदा आहिनि। कराची हैदराबाद ठीका लाड़काणो सखर शिकारपुर वञनि, हलिया गौसपुर करमपुर हलिया वञनि, छाछरे हलिया वञनि, अछड़े थर, उते वञी ॾिसनि त माण्हुनि सां हालत कहिड़ी आहे, पढ़ाई इल्मु। तंहिंजे करे लतीफ़ साईं पैगाम आहे। आख़िर में इलाही देरि थी वई आहे, अॻ में तमामु तफ़सीली ॻाल्हियूं थी वियूं आहिनि, पर प्यार में जेको मुतालबो था कयूं न त ही शर्तूं हुजनि, शर्तूं बरतूं हूंदियूं कोन्हनि, महबूब में ई कोन हूंदियूं आहिनि, पर वतन सां ऐं क़ौम सां ऐं पंहिंजे समाज सां उन सां वरी कहिड़ियूं शर्तूं, कहिड़ा लेखा? पंहिंजे माण्हुनि सां लेखा कबा आहिनि छा? ससुई खे चयूं न, पाण सभु चऊं था हुजो अदा तूं हलंदे, छा चवंदा आहियूं? अदा हलंदे, हेॾां वञा त तूं कराची हैदराबाद हलंदे, मूंसां गॾिजी हलंदे। वञा तो प्रोग्राम में संग अॼु छा कयल आहे, हलूं अॼु हलूं? केरु गॾियो हले? सर्तियूं सॼी सुञ, भॼाइण वारा कम न हल, तूं सर्तियूं तूं मथां हली, पाण तूं मेड़ अच 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 मूंसां गॾियो हल। सर्तियूं सॼी सुञ मथां का मूंसे हले, पाणी नाहे पंध घणो अॻियां राव सॼी रुञ, मतां मरी उञ का ॾे पारा तो प्रिय खे। मतां उञ मरो ऐं पोइ मुंहिंजे महबूब खे पिटियो, अॻियां कुझु कोन अथव, अॻियां भींग लॻी पई अथव, हलणो अथव त हलो। सो जेके शर्त शुरू त रखो था उहे शर्त शुरू त महिरबानी करे न रखो। हिकिड़ी ॿ सिटूं आख़िर में लतीफ़ साईं जूं, आऊं त हुन ते अमल करण जी कोशिशि कयां थो। कोताहियूं आहिनि पाण सभिनी में, मूं में आहिनि, तव्हां खां वधीक हूंदियूं, तव्हां में बि हूंदियूं, पाण सभिनी में आहिनि। हाणे हू पैगाम में आऊं त हुन ते सोचींदो आहियां छा चई वियो आहे लतीफ़ साईं। आऊं चवंदो आहियां मुर्शिद साईं, मुर्शिद हुन सेंस में न, मुर्शिद जा वरी ॿिया सेंस उहे न, उन्हनि खां बेज़ार आहियां। पर उहो जेको उस्ताद वारो कॉन्सेप्ट, उन में छा चई वियो आहे सोचजो। हबीबन हेकार, हिकिड़ो दफ़ो रुको, हिकिड़ो दफ़ो, रोज़ न, रोज़ फोन न, को वैलेंटाइन डे, न को मुबारकूं, न को सुबुह जी पोस्ट, न को ख़बर, न को चार, न का अवी जाॻिया आहियो कोन जाॻिया आहियो, राति जो केॾी महिल सुतो ख़बरूं चार, हला केॾां तो वठी हली, मूंखे वठियो हल, गाॾी में जाइ आहे कोन्हे, पेट्रोल अधोध कंदासीं। हबीबन हेकार जो मंझां महर सॾु कयो, सोमूं सभु ॼमार ओरण उहो ई थियो जेसि